सेनेट ऑफ पाकिस्तान बिल मंजूर कयो अंडर टेबल ना है, अंडर डिस्कशन ना है, मुशावरत न पई हले, पास थी चुको बिल जो मुसबद हो त कुंवारी धीउ रात जो 3 बजे पंहिंजे घर में के गैर मर्द सां सिना कंदी हुजे, पीउ अखियुनि सां ॾिसे त बि पीउ खे पंहिंजे सॻी कुंवारी धीउ खां पुछण जो हक़ नाहे त कंहिंसां कारो मुंहुं थी करे छो थी कारो मुंहुं करे। कैमरा रिकॉर्ड कयो, कैमरा रिकॉर्ड सिद्धन में जरूरत न मुझे पूरो साबित करे। सगी कुंवारी धीउ पीउ जे घर में कंहिंसां ज़िना करे सके, पीउ खे पुछण जो हक़ नाहे। बिल पास थी चुको। छा इन जे लाइ मुल्क हासिल कयो वियो हो? छा इन जे लाइ असांजे वॾड़नि पंहिंजनि जाननि जा नज़राना ॾिना हुआ? अमड़नि भेनरुनि ने न्याणे ने इज्जतुनि जूं कुर्बानियूं ॾिनियूं हो? न मस्जिद महफूज़ आ, न मदरसो महफूज़ आ, न आलिम महफूज़ आ, न तालिम महफूज़ आ, न निसाब तालीम महफूज़ आ, न दाढ़ी बचतो महफूज़ आ, न असांजे न्याणी जी इज्जत ऐं वक़ार ऐं ग़ैरत महफूज़ आ।